ही असांजो लीडर आहे जेको असांजो ये एहतजाज शहीद बशीर ख़ान जे तंज़ीम जे हवाले सां कयो पियो वञे। असांजे इन एहतजाज जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त जेको दौड़ शहर जो अमुन आहे उहो हितां जो अमुन जो पखी हिन शहर मां हींअर कुझु वक़्त खां वठी जॾहिं खां ISO आयो आहे त अमुन जो पखी हितां उॾामी वियो आहे। छो जो हिते रोज़ बरोज़ फुरूं वारदातूं धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। असां सम्झूं था इन फुरनि ऐं धाड़नि जे पोयां हिन SHO साहब जो पूरो हथु आहे, या असां ईअं खणी चऊं त हिन ई इंतिज़ामिया दौड़ जो इन फुरनि धाड़नि सां या इन चोरनि सां भाङे भाईवार आहे, हिसेदार आहे। छो जो पुलिस खां का शइ लिकियल न आहे, हर शइ खे ॼाणे थो ऐं हर शइ खे जे चाहे त वाखो करे सघे थो। बहरहाल माशाअल्लाह इन्हनि खे हितां स्टेशन खां पुलिस स्टेशन खां निकिरण ते ॿाहिरि दिलि ई कोन थो चवे। असां इन्हनि खां पुछा करणु चाहियूं था, अगरि तव्हां सां हितां जे आवाम जा मुहाफ़िज़ न आहियो त पोइ तव्हां पघार छाजो था वठो, या सिर्फ़ु इहो भत्ताखोरी दलाली जे लाइ कमु कंदो या हिन जे सिंध जे या आम शहर जे माण्हुनि जे लाइ कमु कंदो। पर असां अॼु ॾींहं ताईं जॾहिं खां ई अकबर चनो SHO आयो आहे त अहिड़ो को बि रिज़ल्ट कोन ॾिठो आहे। अञा वधीक अमुन अमान ख़राबु थी वियो आहे। हिते दौड़ शहर में नशे जी ॻाल्हि कयूं त सरियाम